अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में असां ॿुधाईंदासीं त सिंध जा 10 अहिड़ा ड्रामा जेके सिंध में एॾा मशहूरु थिया जो जिते बि उन्हनि जो नालो वठिजे त माण्हू चवनि वाह छा त ड्रामो हुओ। त दोस्तों असां 10 ड्रामा उहे ॿुधाईंदासीं त कहिड़ा ड्रामा। त दोस्तों वीडियो खे लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। त दोस्तों देरी करे बिना अॻिते था वधूं ऐं शुरू थो कयां ही अॼु जो वीडियो। त दोस्तों नंबर 10 ते उहो कहिड़ो ड्रामो आहे जेको सिंध में फेमस थियो। त दोस्तों उन जो नालो आहे दर्दन जो दरिया ड्रामो। त दोस्तों दर्दन जो दरिया ड्रामो हिकिड़ो अहिड़ो ड्रामो हुयो, बहितरीनु ड्रामो हुयो ऐं हीउ ड्रामो तमामु घणो फेमस बि थी वियो हुयो। दोस्तों हिन ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल हुया अब्बास गुल, बिलावल खोखर, इस्माइल चांडियो, नसरीन नाज़ ऐं एस भट्टी हिन दर्दन जो देश ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल हुया। ऐं दोस्तों हिन दर्दन जो दरिया ड्रामे में बि खोड़ सारा अदाकार भी शामिल हुया। त दोस्तों नंबर 9 ते उहो कहिड़ो ड्रामो थो अचे जेको सिंध में तमामु घणो फेमस थियो। त दोस्तों उन ड्रामे जो नालो आहे पंजा परावा ड्रामो। दोस्तों हीउ ड्रामो तमामु घणो बहितरीनु ड्रामो हुयो ऐं हीउ ड्रामो मशहूरु बि थी रहियो आहे सिंध में। हिन ड्रामे जो डायरेक्टर ॾाढनि जो ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे उहो आहे मतिलबु त सैयद शिराज जिलानी पंजा परावा ड्रामे जो डायरेक्टर थी रहियो आहे। ऐं दोस्तों हिन ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल हुया असद कुरैशी, वफ़ा दिलदार, अख्तर खोखर, निसार शाह ऐं शबीरा चन्ना। ॿिया खोड़ सारा अदाकार पंजा परावा ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल हुया। त दोस्तों नंबर 8 ते उहो कहिड़ो ड्रामो आहे जेको सिंध में मशहूरु थियो। त उन ड्रामे जो नालो आहे कंडन जी सेज ड्रामो। दोस्तों कंडन जी सेज बि ड्रामो बहितरीनु ड्रामो रही रहियो आहे ऐं दोस्तों हे बि ड्रामो सिंध में घणो ॾिठो वियो आहे। दोस्तों कंडन जी सेज ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल हुया अब्बास गुल, रंजन चांग, निसार शाह, आज़म मैंगल, असद कुरैशी ऐं एस भट्टी ऐं ॿिया खोड़ सारा अदाकार कंडन जी सेज ड्रामे में शामिल हुया। त दोस्तों नंबर 7 ते उहो कहिड़ो ड्रामो थो अचे जेको सिंध में घणो ॾिठो वियो आहे। त दोस्तों उन ड्रामे जो नालो आहे कारो सिज ड्रामो। दोस्तों कारो सिज ड्रामो बि तमामु बहितरीनु ड्रामो हुयो ऐं हिन ड्रामे खे सिंध में घणो ॾिठो वियो हुयो। दोस्तों हिन ड्रामे जो बि डायरेक्टर सैयद शिराज जिलानी हुयो। हिन ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल आहिनि ज़ुल्फ़कार बुर्दी, अज़ीज़ सांगी, आसमा भुट्टो, शमा मंगी ऐं असद कुरैशी ऐं ॿिया खोड़ सारा अदाकार हिन ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल आहिनि। त दोस्तों नंबर 6 ते उहो कहिड़ो ड्रामो थो अचे जेको सिंध में घणो ॾिठो वियो आहे। त दोस्तों हुन ड्रामे जो नालो आहे बाज़िबान। दोस्तों बाज़िबान बि हिकिड़ो वाहिद ड्रामो आहे जेको सिंध में तमामु घणो ॾिठो वियो आहे ऐं तमामु बहितरीनु ड्रामो आहे। हिन ड्रामे जो डायरेक्टर हो जान शाहवानी। हिन ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल हुया शमा मंगी, आसमा भुट्टो, ज़ुल्फ़कार बुर्दी, बिलावल खोखर ऐं अख्तर खोखर हिन ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल हुया। त दोस्तों नंबर 5 ते उहो कहिड़ो ड्रामो आहे जेको सिंध में घणो ॾिठो वियो आहे। त दोस्तों उन ड्रामे जो नालो आहे पत्थर दुनिया ड्रामो। दोस्तों हीउ ड्रामो बि सिंध जा जेके तमामु घणा ड्रामा ॾिठा विया आहिनि हीउ बि उन्हनि ड्रामनि जी लिस्ट में शामिल आहे। दोस्तों हिन ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल हुया असद कुरैशी, ज़ुल्फ़कार बुर्दी, अज़ीज़ सांगी ऐं निसार शाह ऐं ॿिया खोड़ सारा अदाकार हिन ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल हुया। त दोस्तों नंबर 4 ते उहो कहिड़ो ड्रामो थो अचे जेको सिंध में तमामु घणो ॾिठो वियो आहे। त दोस्तों उन ड्रामे जो नालो आहे वकोड़ियल वजूद ड्रामो। दोस्तों वकोड़ियल वजूद तमामु बहितरीनु ड्रामो आहे ऐं मुंहिंजो फेवरेट ड्रामो आहे। मां नंढड़े लाइ खां हीउ ॾिसंदो आहियो आहियां। दोस्तों हे ड्रामो बि उन्हनि ड्रामनि जी लिस्ट में शामिल आहे जेके सिंध में घणा ॾिठा विया आहिनि। हिन ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल हुया असद कुरैशी, शबीरा चन्ना, निसार शाह ऐं नसरीन नाज़, अब्दुल हुसैन सारियो ऐं ॿिया खोड़ सारा अदाकार हिन ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल हुया। त दोस्तों नंबर 3 ते उहो कहिड़ो ड्रामो आहे जेको सिंध में घणो ॾिठो वियो आहे। त दोस्तों हुन ड्रामे जो नालो आहे मिट्टी जा माण्हू ड्रामो। हिन ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल आहिनि निसार शाह, ज़ुल्फ़कार बुर्दी, अब्बास गुल ऐं मज्जू सत्तार लाड बि हिन
ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल आहे ऐं ॿिया खोड़ सारा अदाकार शामिल आहिनि। त दोस्तों नंबर 2 ते उहो कहिड़ो ड्रामो आहे जेको सिंध में तमामु घणो ॾिठो वियो आहे। त दोस्तों उन ड्रामे जो नालो आहे यलगार ड्रामो। दोस्तों यलगार ड्रामे खे सिंध टीवी ते ऑन एयर कयो वियो हुयो ऐं हिन जी स्टार कास्ट में असद कुरैशी ऐं ॿिया खोड़ सारा अदाकार शामिल हुया। ड्रामो तमामु बहितरीन ड्रामो रहियो आहे। दोस्तों नंबर 1 ते उहो कहिड़ो ड्रामो आहे जेको सिंध में फेमस ड्रामो आहे। दोस्तों कमेंट सेक्शन में तव्हां ॿुधायो त उहो ड्रामो कहिड़ो हूंदो। इन ड्रामे जो नालो आहे ॾाढनि जो ॾे। दोस्तों ॾाढनि जो ॾे हिन महिल ताईं तमामु घणो ड्रामो सभिनीनि खां वधीक नंबर 1 ते ड्रामो आयो आहे ऐं हीउ सभिनीनि खां वधीक मशहूरु ड्रामो थी रहियो आहे। हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे सैयद शिराज जिलानी ऐं हिन ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल आहिनि असद कुरैशी, अब्बास गुल ओढाणो, निसार शाह, जुल्फकार बुर्दी, ज़ायद सिद्दीकी, बिलावल खोखर ऐं वफ़ा दिलदार ऐं शाहजहान खोसो। इहे सभु हिन ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल आहिनि। शमा मंगी, नसरीन नाज़, रांझन चांग, शबीरा चन्ना, तानिया चन्ना, एस भट्टी ऐं ॿिया खोड़ सारा अदाकार हिन ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल आहिनि। ऐं दोस्तों हीउ ड्रामो सभिनीनि ड्रामनि खां बहितरीन ड्रामो आहे। वरी अॻिते ख़बर पवंदी त हीउ ड्रामो केतिरो बहितरीन ड्रामो आहे। हाली फ़िलहालु त हले थो पियो ऐं फेमस ड्रामो बि हे थी वियो आहे सभिनीनि खां वधीक। त दोस्तों अॼु जी असांजी वीडियो एतिरी आहे। इहे हुया 10 ड्रामा जेके सिंध में तमामु घणा फेमस थी विया आहिनि। दोस्तों जेकॾहिं तव्हां इहे ड्रामा न आहिनि ॾिठा त सम्झो त तव्हां कुझु बि न आहे ॾिठो। जेकॾहिं न ॾिठा अथव त वञी ॾिसो, तमामु बहितरीन ड्रामा अथव। त दोस्तों अॼु जी असांजी वीडियो एतिरी आहे। वीडियो सुठी लगी हुजे तिन खे लाइक कजो ऐं दोस्तों ॾाढनि जो ॾे ड्रामो पहिरें नंबर ते हुजणु खपे हा या ॿियो को ड्रामो पहिरें नंबर ते हुजणु खपे हा। कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।